अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं। सांगड़ वेझो कुंडी वाटर स्टॉप ते नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। इतलाह ते सांगड़ पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल आंदो आहे, जिते फोती जी सुञाणप अब्दुल हमीद वल्द बहादुर ख़ान यूसुफज़ई तौर थी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, सांगड़ वेझो कुंडी वाटर स्टॉप ते नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। इतलाह ते सांगड़ पुलिस पहुची लाश खे सिविल अस्पताल आंदो आहे, जिते फोती जी सुञाणप अब्दुल हमीद वल्द बहादुर ख़ान यूसुफज़ई तौर थी आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, सांगड़ वेझो कुंडी वाटर स्टॉप ते नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। सांगड़ वेझो कुंडी वाटर स्टॉप ते नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। इतलाह ते सांगड़ पुलिस पहुची लाश खे सिविल अस्पताल आंदो आहे, जिते फोती जी सुञाणप अब्दुल हमीद वल्द बहादुर ख़ान यूसुफज़ई तौर थी आहे।